अलाह साईं जी सईं वाट ॾेही परॾेही जिंद सिंध ऐं सीने जी सफ़ाईअ जो सूंहुं असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिक वारनि जे लाइ चिटाई। पुछनि से पसन लोचीन से लहन, पुछनि से पसन लोचीन से लहन, ॾोरींदियूं ॾिसनि अङण अजीबनि जा। असां दुनिया जा सभु इंसान आलमगीर इल्म मुहबत जे फ़िक्र मुताबिक़ असां सभु पंहिंजो पाण में भाउर आहियूं। मसइलो ऐं मसइले जो हल क़ादिर जी कुदरत इंसान। अमल खां पहिरीं इंसान अशरफुल मखलूक़ात, काफ़र मोमिन, मुस्लमान इंसान, ईसाई यहूदी बि इंसान, कम्यूनिस्ट साइंसदान बि इंसान, लादीन दीन वारो बि इंसान, भेल आबादीअ जो मर्कज़ बि इंसान, शैतान अलाह बाबति आगाही ॾींदड़ बि इंसान, इनकारी बि इंसान त इक़रारी बि इंसान, इंसान तारीख़ वई त जज़्बो वियो, जज़्बो वियो त किरदारु वियो ऐं किरदारु वियो त मौत आयो। असांजे हज़रत अली साईं जन जो सिहतमंद देसी आलमगीर फ़रमान त जंहिंखे अमल पोइते करे उनखे पंहिंजो नसब बि अॻिते नथो करे ऐं किरदारु ई सरदार आहे। ॻाल्हि ही आहे त हिकिड़ो धनार सां सही सिधी वाट मज़बूत रसीअ सां सलाहियल, ॿियो बिना धनार सबबु गुमराह वाट सां मज़बूत रसीअ खां परे अणॼाण। जीअरनि ऐं ईंदड़ नस्ल लाइ जेको पोखिबो सो ई लुणबो। एज़ शल यू सो शल यू रीप। सोच अज़ाब सोच फ़रहत, बुरी सोच अज़ाब सुठी सोच फ़रहत, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। फ़रमान आहे त मोमिन मुस्लमान इंसान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿियो इंसान महफ़ूज़ रहे। हर को पंहिंजी तबियत पाण चकासे त असां क़ौल ऐं फ़इल में पाण सां सचा आहियूं या न। दानाह पंहिंजा ऐब पाण ॾिसंदो आहे ऐं नादान जा ऐब दुनिया ॾिसंदी आहे। सो असां हिकिड़ो तव्हां सां ॻाल्हायूं था, तव्हां असांखे ॿुधो था, तव्हांजी वॾी महिरबानी। त ॻाल्हि इन्हीअ ते आहे त असां अलाह जे धरतीअ ते फ़साद खां कीअं बचूं, असां हिक ॿिए जे लाइ आसानियूं पैदा छो करियूं, उन तनाज़ुर में असां ॻाल्हायूं था। त असां हिक ॿिए जा रुठल कावड़ियल ख़बर वारा बेख़बर पंहिंजो पाण में भाइर आहियूं। हीअ हिकिड़ी ख़बर आहे जंहिं तहत असां पंहिंजो पाण में ॿाहिरि थियण जे लाइ ग़ौर फ़िक्र करे सघूं था। पोइ हाणे फ़ैसिले जे लाइ हर को आज़ादु आहे। सो असांखे सोचणो पवंदो त असां बीमार सोच वारा आहियूं या मुतहरिक सिहतमंद किरदार जा मालिक आहियूं। बीमार अना निंधणकी सोच जूं साज़िशी हरकतनि हरबनि सां माण्हू मारण ऐं माराइण जो वहशी अमल बंदि करण में ई असां जीअरनि जो बचाव आहे। चवंदा आहिनि त हंधु उहो सड़े जिते बाहि ॿरे। वरी बि भिटाई ऐं सिक वारनि जे लाइ चिटाई। हू चवनी तूं मचओ वातां वराए, अॻु अॻिराई जो करे ख़ता सो खाए, पांद में पाए वियो कीने वारो की लॻे। इंसानी क़ौमी वॾाई नफ़रत ॿियाई कावड़ क्रोध इंतकाम फ़साद जंगनि जे अज़ाबनि ऐं तबाहियुनि खां पोइ आयल जनमियल इंसानी क़ौमी भाईचारे अमुन जो ग़ौर तलब सुहिणो नुस्ख़ो असांजे ॾेही परॾेही जिंद सिंध जे सूंहं असांजो साईं अरबी घोट मोहम्मद साईं जन जो फ़रमान ग़ौर तलब आहे। सरकार जो इंसानी भाईचारे जो आलमगीर सुहिणो सिहतमंद सनीहो। ऐं इंसानो गोरे खे कारे ते अहमियत नाहे, अरबीअ खे अजमीअ ते फ़ौक़ियत नाहे, रंगो नस्ल कद बुत जिन्स जो को फ़र्क़ु नाहे। असां सभु इंसान पाण में भाइर आहियूं। असांजो मालिक ख़ालिक हिकु आहे। भिटाई ऐं सिक वारनि जे लाइ चिटाई।
चवंदनि चयो विसार अण चवंदनि मचो। चवंदनि चयो विसार अण चवंदनि मचो। अठई पर अदबसी पर इहा ई पार। अठई पर अदबसी पर इहा ई पार। मुफ्ती मंझि विहार त काज़ीअ कायारो न थिए। अलाह साईं जी सही वाट, सीने जी सफ़ाईअ, जिंद सिंध जो सूंहों, असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिक वारनि जे लाइ चिटाई पर अमल सां। हाणे जीअं भिटाई चवे थो त जीअं जीअं वरक वराईनि तीअं तीअं ॾिठो ॾोह त हिकहिड़ीअ कबो कोह, जंहिं रहणीअ रहियो न सुपिरी।